सिंध हुकूमत सूबे जे समूरनि तालीमी बोर्ड्स में नंबर सिस्टम ख़त्म करे छॾियो आहे। मैट्रिक ऐं इंटर लाइ ग्रेडिंग निज़ाम जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। यूनिवर्सिटीज़ वारे वज़ीर मूजिबि हाणे इम्तिहान में 40% खां घटि मार्कूं खणंदड़ शागिर्द फेल तसवुर कया वेंदा। इस्माइल राहू मूजिबि तालीमी बोर्ड्स में इम्तिहानी नतीजनि लाइ क़दीम नंबर सिस्टम ख़त्म करे आलमी मयार जो नओं ग्रेडिंग सिस्टम लागू करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सूबाई वज़ीर मूजिबि इहो फ़ैसिलो इंटर बोर्ड कोऑर्डिनेशन कमीशन जी वफ़ाक़ी सतह ते कयल पॉलिसी फ़ैसिलनि जी रोशनी में कयो वियो आहे ऐं नओं ग्रेडिंग सिस्टम मरहलेवार लागू कयो वेंदो। इस्माइल राहू चयो त हलंदड़ साल 9 ऐं फर्स्ट ईयर जे इम्तिहाननि जी शुरूआत कई वेंदी, जॾहिं त साल 2027 में मैट्रिक ऐं इंटर जे सालियानी इम्तिहाननि ते नओं निज़ाम लागू थी वेंदो। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त हाणे शागिर्दनि जी कारकर्दगी नंबर्स बदिरां ग्रेड्स विरहाइण ज़रिए जांची वेंदी। हाणे A++ 96% मां वधाए 100%, जॾहिं त A+ 91% मां वधाए 95% कयो वेंदो। अहिड़ी रीति ॿिया ग्रेड्स बि अपडेट थींदा। नई पॉलिसी तहत पासिंग मार्क्स जी हद घटि में घटि 40% मुक़ररु कई वई आहे। उहे शागिर्द जेके इम्तिहान में 40% खां घटि नंबर हासिल कंदा उन्हनि खे यू यानी इनग्रेडेड क़रार ॾिनो वेंदो। सूबाई वज़ीर चयो त घटि मार्क्स खणंदड़ शागिर्दनि खे ॿीहर इम्तिहान जो मौक़ो बि ॾिनो वेंदो ऐं इहो निज़ाम सिंध जे सभिनी तालीमी बोर्ड्स ते लागू हूंदो। सिंध हुकूमत इन नई पॉलिसी जी बाज़ाब्ता मंज़ूरी बि ॾिनी आहे।